अलमरूफ पीर गाजी शाह गंज बख्श सिंध जो वॾो बुजुर्ग वली अला आहे। पाण नंढपण में वालिद सां गॾु उच्च शरीफ खां सिंध आया। मियां नसर मोहम्मद कलोड़ो जा करीबी साथी ऐं सिपह सालार रहिया। सैयद पीर गाजी शाह अलमरूफ गाजी शाह गंज बख्श जो असुल नालो गाजी शाह हो, जेको आम लहजे में गाजी शाह बणियो। पाण नंढपण में पंहिंजे वालिद सैयद अहमद शाह सां गॾिजी उच्च शरीफ मां आया। संदन वालिद दादू ज़िलो जे जोही तालुको में टंडे रहीम खान वारे इलाइक़े में दिलशाद खोसे जे वालिद वटि क़याम पज़ीर थिया। उन वक़्तु जोही, टंडो रहीम खान, गिरांडी, हलेली, टोड़ी ऐं छिनी वाही खोसन जे इलाइक़े में शामिल हा। संदन जो सरदार रूहल खोसो हो, जंहिंजी मज़ार जोही शहर खां ओलह ॾखण में बचा बंद सां लॻ काछे में आहे। खोसन जो वॾो असर रसूख हो ऐं मियां नसीर मोहम्मद कलोड़े जी मियांवाज़ तहरीक जा हामी हुआ। संदन वालिद कुछ वक़्त क़याम खां पोइ हज जो इरादो कयो ऐं दिलशाद खोसे जे वालिद खे चयाऊं त मां हज़रत बिलाल शाह नूरानी जी ज़ियारत खां पोइ हज ते वञण थो चाहियां। पर मासूम सैयद गाजी शाह सफ़र करे सघे या न, तंहिं ते दिलशाद खोसे जी माउ राणी चयो त तूं मुर्शिद आहीं, मासूम सैयद जी सार संभाल आउं कंदुसि। सैयद अहमद शाह हज ते हलियो वियो ऐं वापसि न मोटियो। अहिड़ी तरह मासूम सैयद गाजी शाह हिते ई रहियो। नंढपण में करामतूं ऐं संदसि शुजातूं मशहूर थियण लॻियूं। सैयद पीर गाजी शाह बुज़ुर्ग हस्ती तौरु मशहूर थियो ऐं संदसि पज़ेराई ऐं पीरी मुरीदी जो दायरो वधण लॻो। न सिर्फ़ खोसा कबीलो संदसि मुरीदी में शामिल थिया, पर ॿिया कबीला बि संदसि मुरीदीअ जे हल्के में शामिल थिया। संदसि हैसियत में ऐं असर रसोख खे ॾिसी मियां नसीर मोहम्मद कलोड़ो बि संदसि इज़त ऐं क़दुरु करणु लॻो ऐं खेसि सिपह सालार बणाए टिंडे रहीम लक़ ते मुक़ररु कयो हो। सैयद पीर गाजी शाह के मुरीदन ऐं अक़ीदतमंदन तरफ़ां गंज बख्श, धोक जो धणी ऐं जिनात जो बादशाह जा लक़ब मिलियल हुआ। पीर सैयद गाजी शाह गरीब नवाज़ हो, संदसि लंगर हर वक़्तु हलंदो हो। गाजी शाह के समाज जो शौक़ु हूंदो हो, सरंदे जो साज़ खेसि पसंदि हो। वटस इलाइक़े जा सरंदा नवाज़ गॾु थींदा हुआ ऐं समाज जी महफ़िल मुनक़द थींदी हुई। सैयद पीर गाजी शाह जूं कई करामतूं बयानु कयूं वञनि थियूं। संदसि अहम करामत बयानु कई वेंदी आहे त माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान हूंदा हुआ। गाजी शाह करामत सां जबलनि मां चश्मो वहायो, जेको बंजो आबशार जी सूरत में वहण लॻो। पीअण खां अलावा माण्हू उन ते पोखी राही करण लॻा। उहा पाणी जी वाही अॼु बि वहंदड़ आहे। सैयद पीर गाजी शाह सां केतिरा ई माॻ मनसूब आहिनि। उन्हनि में बुंजो आबशार, गोरांडी वारो जंड ऐं नई नलीअ में केतिरा ई कुंभ शामिल आहिनि, जेकी गाजी शाह सां मनसूब थियल आहिनि। खान ऑफ कलात जे हामिन टिंडे रहीम खान लॻ खीरथर जबल में गिरी लक वटि हमले लाइ शोरश पैदा कयो। सैयद पीर गाजी शाह पंहिंजे हामिन सां संदन मुक़ाबिलो कयो। मुक़ाबिलो कंदे सन 1102 हिजरी मुताबिक़ 1691 ईस्वीअ में शहादत जो जाम नोश कयाऊं। सैयद पीर गाजी शाह जी मज़ार हिकु मस्जिद जे अहतादे में हिकु बुलंद टकरी ते मौजूदु आहे। मज़ार जी दीवारुनि ते चित्रसाली पिणु थियल हूंदी हुई, जेका हर साल मरमत जे करे नेसारजी वई आहे। मज़ार जी सार संभाल खोसा कबीले जे हवाले आहे। सैयद पीर गाजी शाह जी गादी नशीन पिणु खोसा आहिनि, जेकी पाण खे फ़क़ीर सॾाइनि था। गाजी शाह जी मज़ार तिर्ज़ तमीर जो आला नमूनो आहे। सैयद पीर गाजी शाह जो उर्स मुबारक हर साल डिसंबर महीने जे आख़िर में या जनवरी में मुनक़िद थींदो आहे। सिंध तोड़े पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मंझां मुरीद, अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन गॾु थींदा आहिनि ऐं अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि।